JUI सिंध जे सेक्रेटरी जनरल इलामा राशिद महमूद सुमरे ते हमले खिलाफ टंडो आदम JUI तरफा एहतजाजी मुजाहिरो। जमियतुल उलमा इस्लाम तालका टंडो आदम की तरफ का गुज़र रात जेको अल्लामा राशिद महमूद सुमरो साहब जन जे मथां कातलाना हमलो थियो आहे, इहा तमामु हिकु वॾी बुज़दिली आहे जो अल्लामा राशिद महमूद सुमरो साहब जेको हींअर सिंध जो हक़ीक़ी आवाज़ आहे, जंहिं सिंध जे हर ॿरंदड़ मसइले ते ॻाल्हायो आहे, सिंध जे आवाज़ खे ऐवाननि ताईं ऐं पूरे रियासत जे अंदरि हुन पहुचायो आहे। अल्लामा राशिद महमूद सुमरो साहब हिकु पुरअमन सिंध जो शहरी आहे, पाकिस्तान जो शहरी आहे। एहतजाजी अगवाणी कारी असलम थईम, गुलाम मोहम्मद मरी, फ़कीर अब्दुल्ला थईम, अब्दुल सबूर कादरी, अहमद खान बुरड़ो ऐं ॿियनि कई। मुज़ाहिरनि जो चवणु हो त राशिद महमूद सुमरे ते हमलो हिकु सोचियल सम्झियल साज़िश आहे। हिननि वधीक चयो त राशिद महमूद सुमरे ते हमलो कंदड़ ऐं हुन जी सहूलियतकारनि खे वाहिको कयो वञे, ॿी सूरत में JUI पूरी सिंध में एहतजाज कंदी। HRJD न्यूज़ ते हिन वक़्त ताईं बस एतिरो ई। वधीक ख़बरुनि लाइ विज़िट कयो असांजो YouTube चैनल HRJD न्यूज़।